नोमी वापटा वारे के हटायो वने नोमी वापटा वारे के हटायो वने। आज खास करी मैं नालो है घर वाल सुतल वाल ज़ोर सां गेट वॼा असां वियासीं गेट खोलियोसीं वापदार आयो नईम नालो आहे नोमी करे सघनि था इन जो आहे जेके तारूं लॻल आहिनि इहे किथां बि वञणो आहे इहो पुठियां वञनि में कोलिन में लॻल आहिनि असांजूं तारूं लॻल कोन असां सोल्यूशन कयल चई ॿार अचो भला पोइ असां ॿाहिरि वियासीं बदतमीज़ी काफ़ी हिननि कई लाल हो लाल बि ॿाहिरि निकिरी आहे लाल सां बि बदतमीज़ी कई हिननि जे घरनि में ॾियण जी कोशिशि कई त असांजे घरनि में बि ॾियण जी कोशिशि कई पोइ असां चयो घरनि में न अच हे जेके ॾिसी तूं तार भले तूं विज़िट कर केॾा बि वञे पोइ हिननि विज़िट कई तार पुठियां वही पिए पर उहो बि मीटर वणण जी तार बि हुननि चयो उन्हनि पाण जो त मीटर 8 जो रवासी आहियां अली मॉडल टाउन जो ऐं हिते अॼु तक़रीबन ॾींहं जो 2 थी रहिया हुआ ऐं 2 बजे घर में केर बि कोन हो पहिरीं त अची असांजे घर में वावडार ॾिरी विया उन खां पोइ असांखां बिल वठण जी मतिलबु अमारनि खे चयो बाबा बिल ॾियो अमारनि जन भाउ असांजे घर कनेक्शन ई कोन लॻल आहे 2 महीननि सां तव्हांखे बिल असां छाजो ॾियो असांजे घर त सोलर सिस्टम लॻल आहे लेकिन वावडारनि अमार जी ॻाल्हि कोन मञी उन खां पोइ असांजे घर विया आहिनि घर खां पोइ असांजे घर जी वीडियो ठाही हिननि ऐं हिननि चयो तव्हांजे घर में लाइट लॻल आहे असांजे घर में मां भेणो ॿार थले ते कपिड़ा धोता पिया हिननि को मतिलबु की उन्हनि जो मतिलबु एतिराम कोन कयो। जी दादा तव्हां असां मूंखां कल्ह 3000 रुपया वरिता हुआ चयो हर महीनो फिक्स थींदो ऐं कल्ह लाइट लॻाई हुई अॼु लाइट कटी विया आहिनि। कहिड़े वार्ड ते वेठो आहीं तूं? ऐं वार्ड नंबर 8 में वेठो आहियां कब्रिस्तान जे पोयां मीटर कोन आहे मीटर लॻाइण जे असां पैसा माना मीटर चया हुआ चईं लॻाई कोन था ॾियनि पोइ असां फिक्स कयो फिक्स कयो कल्ह लॻायो कल्ह पैसा ॾिना 3000 रुपया ऐं अॼु लाइट कटिजी वई।